जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त सिंधी सिङर जी मिठाई उहा बि केसर सिङर माओ कीअं ठाहिजे घर में। इहा मिठाई असां रक्षाबंधन ते ॾियारीअ ते ज़रूरु ठाहींदा आहियूं। कुझु दुकाननि ते इहा ईज़ीली मिलंदी आहे पर घणनि जॻहियुनि ते इहा कान मिलंदी आहे, त मां ईज़ी वे में इहा घर में कीअं ठाहिजे तव्हांखे ॿुधाईंदसि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। सभिनी खां पहिरियों असांखे ठाहिणो आहे खोयो। त हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं हिकु कोप मिल्क पाउडर और अधु कोप उन में खीरु विझणो आहे। इन में विझंदासीं हिकु चमचो घी। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह असांखे मिक्स करिणो आहे, जीअं इन में कुझु बि ॻोड़ा न हुजनि। चङी तरह मिक्स कंदासीं इनखे। अगरि खोयो तव्हां ॿाहिरां मार्केट मां वठी था अचो त इहो स्टेप करण जी ज़रूरत न आहे, सिधो खोए खे असां यूज़ कंदासीं मिठाई ठाहिण में। पर मूं वटि हाणे खोयो कान्हे, मां इन करे मिल्क पाउडर मां पहिरियों खोयो ठाहियां थी पई, यानी फिको माओ। इहो हाणे चङी तरह मिक्स थी चुको आहे। हाणे इनखे असां कंदासीं बॉइल, धीरे धीरे बॉइल कंदासीं। जीअं जीअं इहे बॉइल थींदो तीअं इहो घाटो थींदो वेंदो। पहिरियों बाहि खे तेज़ रखिणो आहे, उनखां पोइ बाहि खे असां धीरे करे छॾींदासीं, जीअं इहो सड़े न। सो धीरे धीरे इहो घाटो थींदो वञे थो पियो। अञा हिन में आलाइण आहे, त अञा असां हिनखे 2-3 सेकेंड अञा घुमाईंदासीं त इहो घाटो थी वेंदो। ॾिसो, इहे असांजो फिको माओ तयारु थी वियो आहे। गैस बंदि कंदासीं और हिनखे थधो करण लाइ रखंदासीं। ॾिसो, थधे थियण खां पोइ हीउ हिकु कोप माप जेतिरो आहे माओ, ओतिरो ई मां खणंदसि खीरु। हिकु कोप खीरु खणणो आहे और हिकु कोप हिन में खणंदासीं असां खंडु। कहिड़ो बि कप या कटोरी तव्हां माप लाइ यूज़ करे सघंदा आहियो। माओ, खीरु और खंडु टई हिकु हिकु कप खणणा आहिनि। माओ मां हाणे मिलायो न आहे, उनखे अलॻि करे रखियो आहे। खीरु ऐं खंडु विझण खां पोइ इन में असां विझंदासीं केसर। छाकाणि त असां ठाहियूं था केसर माओ, त केसर माए में पवंदो आहे केसर, जंहिंसां जाम इन में बढ़िया सी ख़ुशबू ईंदी आहे। केसर विझण खां पोइ इनखे चङी तरह सां मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ इनखे असांखे करिणो आहे बॉइल। जेसिताईं इहे बॉइल थिए तेसिताईं मां तव्हांखे ॾेखारियां थी। इहो सिङर असांखे यूज़ करिणो आहे। इहो ईज़ीली तव्हांखे फिको सिङर मार्केट में बि मिलंदो। तव्हां चाहियो त इहे घर में बि ठाहे सघंदा आहियो। इन जी मां लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में बि ॾिनी आहे ऐं मथे आई बटन ते बि ॾिनी आहे, त ज़रूरु ॾिसिजो। इहो असांखे सिङर खणणो आहे 2.5 कोप। हेॾे खीरु मां बॉइल करण लाइ रखियो आहे, उन में गॾोगॾु विधो आहे मां इलायची पाउडर। चङी तरह मिक्स कंदासीं ऐं हिनखे बॉइल कंदासीं। हिकु चमचो घी विझणो आहे। जीअं असां चाशनी ठाहींदा आहियूं उन ई तरह असांखे इहा चाशनी ठाहिणी आहे, पर हिते असां खीर जो इस्तेमालु कयो आहे। त धीरे धीरे थिक थींदो वेंदो, चिपचिपो थींदो वेंदो। ॾिसो, हुन में बॉइल अची वियो आहे। आंच खे मीडियम रखंदासीं। हे खीर धीरे धीरे घाटो थींदो वञे थो पियो। हाणे जेको असां फिको माओ अलॻि करे रखियो होसीं, उन मां अधु फिको माओ अलॻि करे असां हिन में विझंदासीं, बाक़ी अधु रखंदासीं। सॼो हिकु महिल नाहे विझणो। त हिन में मां अधु कोप फिको माओ विझां थी पई हिते। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। जिते वॾा ॻोड़ा हूंदा असां उनखे मैश कंदासीं और इनखे चङी तरह बॉइल करिणो आहे, जीअं इहो चङी तरह घाटी चाशनी ठहे।
जे तव्हां हथु लॻाए ॾिसंदव त तव्हांखे हथु चिपचिपो लॻंदो। उन खां पोइ असां सिङर खणंदासीं ऐं सिङर खे विझणो आहे। उन महिल बाहि तेज़ी हुजे। सिङर सां गॾु असां हिन में बाक़ी अधु जेको असां फिको माओ बचो उहो बि विझंदासीं। त हाणे असांजो थी वियो सिङर केसर माओ, टई शयूं पइजी वियूं। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और घणो ज़ोर सां नाहे मिक्स करिणो, न त सिङर जेको आहे उहो अटो अटो थी वेंदो। त हल्के हथ सां बिल्कुलु इनखे घुमाईंदासीं असां। ॿ टे मिंट गैस तेज़ रखंदासीं और 1 मिंट गैस खे बिल्कुलु सिम करे असां पाणी खॼाए करे गैस बंदि करे छॾींदासीं। इनखे घणो असांखे नाहे टहिकाइणो, न त चाशनी जेका आहे थिक थी वेंदी और मिठाई असांजी काफ़ी हार्ड ठहंदी। त कुझु सेकंडनि खां पोइ ॾिसो पाणी सॼो खॼी वियो आहे। त हाणे गैस बंदि करे छॾींदासीं। और इहा मिठाई जेका आहे काफ़ी सॉफ्ट ई हूंदी आहे, हार्ड न हूंदी आहे मोहन थाल या ॿियनि मिठाइनि वांगुरु। बिल्कुलु इहा सॉफ्ट और बुरकणी हूंदी आहे। ग्रीस कयल मोल्ड में असां इहा मिठाई विझंदासीं। काई बि ट्रे थाली उन ते थोरो सो घी लॻाए करे और मिठाई विझणी आहे। उनखे चङी तरह सां प्रेस करिणो आहे। प्रेस करण महिल ध्यानु रहे जाम ज़ोर सां नाहे प्रेस करिणो। हल्के हथ सां बिल्कुलु इनखे असां प्रेस कंदासीं। इहा सिंधियुनि जी मनपसंदि मिठाई आहे सिङर माओ, उहो बि केसर फ्लेवर में। इनखे थोरो सो टैप कंदासीं असां और हिन जे मथां असां ड्राई फ्रूट विझंदासीं। ड्राई फ्रूट में असां विझंदासीं बादामियूं और पिस्ता। हल्के हथ सां इनखे फ्लैट करे वठंदासीं वरी, जीअं ड्राई फ्रूट जेको आहे कटिंग जे टाइम ते ॿाहिरि न निकिरे। इन खां पोइ असांखे हिनखे थधो करण लाइ रखिणो आहे क़रीबन 1.5 कलाक। जीअं थधो थी वेंदो उन खां पोइ इन मां असां पीसिस कट कंदासीं। सो ही थधो थी चुको आहे। हाणे मां इन मां पीसिस कट करे रही आहियां। ये ॾिसो बिल्कुलु सॉफ्ट मिठाई आहे। पीसिस नंढा वॾा तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। हीअ असांजो सिङर माओ केसर फ्लेवर में तयारु आहे। सेम असां हिनखे गोल्डन फॉइल्स में बि असां सर्व करे सघंदा आहियूं। गोल्डन कप्स मिलंदा आहिनि उन में। जाम बढ़िया मिठाई आहे सिङर केसर माओ। ज़रूरु ट्राई कजो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो इहो सिंधी वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।